मूंखे कंहिं ते खीर पीआरियो, प्यार मंझा थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। निंड फिटी मूं जॾहिं थे पेई, कंहिं थे सुम्हारियो लोली ॾेई, छॾे न मूंखे केॾां वेई, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। पंधु कंदे जे धिको खाधुमि, कंहिं खणी थे छातीअ लाथुमि, प्यार मंझा थे भाकुर पातुमि, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। वधी जॾहिं मां वॾो थींदुसि, सुख सवे मां तोखे ॾींदुसि, तो ते पंहिंजो साहु छॾींदुसि, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। दोस्तों, असां 3 सबक पूरा करे चुका आहियूं। अचो त अॼु सबक नंबर 4 लेसन नंबर 4 सिखूं। लेसन नंबर 4, सबक नंबर 4। यके जी यके जी अलफ ए यके जी हिते अलफ ऐं य जोड़ियोसीं त थियो ए। अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़ेर ई, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ, यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ। यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ, ई ऐ। हाणे जीअं जीअं अॻियां य जो जेको उपयोग आहे सो अखरनि जे हिसाब सां उनजो रूप चेंज थींदो आहे। त असां य जो हिते ॿियों रूप ऐं ही टियों रूप, ए जो जेको आहे हिते ॿियों रूप आहे ऐं हिते टियों रूप आहे। ई जो जेको हिते आहे सो ॿियों रूप आहे ऐं हिते आहे टियों रूप। हिते जेको आहे इहो ऐ जो ॿियों रूप आहे ऐं ही ऐ जो टियों रूप। त य जो ॿियों रूप यके जी यके जी ही ए, ही ई ऐं ही ऐ। ही य जो टियों रूप, ए जो टियों रूप, ई जो टियों रूप, ऐ जो टियों रूप। उहो असां अॻियां ॾिसंदासीं त कीअं थो रूप चेंज करे य जो। त हाणे असां ॾिसंदासीं त ध दुई लगी द प्लस अलफ ए त थियो धे। ध दुई लगी द प्लस अलफ ए त कहिबो ध धे। ई ध प्लस ए त थींदो दे, ध ए दे, ध ए दे। ई ध प्लस अलफ ज़ेर ई त थींदो दी, द ज़ेर दी, द ई दी, द ई दी। द प्लस अलफ ज़बर ऐ त थींदो धै, धै, द ज़बर ऐ धै। द प्लस ऐ त थींदो दै, द प्लस ऐ, द प्लस ऐ त थींदो दै। जीअं त सिखियोसीं असां यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई ऐं अलफ ज़बर ऐ। उन खां पोइ असां सिखियासीं दे, दी ऐं दै। हाणे अचो त अॻियां 4 अखर ॿिया था सिखूं। ॾिसो,
ध ज़बर ध प्लस र रिचडी र प्लस ज़ या ज़ेर ज़ी दर्जी द ज़बर द ज़बर द र रिचडी र ज़ या ज़ेर ज़ी दर्जी 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 धरी द ज़बर द प्लस र या ज़ेर री धरी द ज़बर द प्लस र या ज़ेर री बराबर दरी 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 ड या डे प्लस ड ज़बर ड प्लस र पेशरु डे डरु जीअं त तव्हांखे पहिरां ॿुधायो त य जो असांजो ॿियो रूप चेंज थींदो आहे त तव्हां हिते ॾिसंदा त डेडर में ड या डे त य जो हिते ॿियो रूप अची वियो आहे ड या डे ड ज़बर ड या डे ड ज़बर ड र पेशरु डे डरु डे डरु डे डरु ड वाव डो प्लस र या ज़ेर री डोरी ड वाव डो प्लस र या ज़ेर री डोरी डो री डोरी त असां सिखियासीं दर्जी धरी डेडर डोरी। दोस्तों असां सबक नंबर 4 जो अभ्यास जेको आहे उहो शुरू करे छॾियो आहे ऐं अॻियां इहो सबक नंबर 4 जारी आहे। वरी जल्दी ही मिलंदासीं। नमस्कार, धन्यवाद, जय झूलेलाल।